बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे, सिंपल टॉपिक आहे, पोलीगेमी। असां जीअं त ख़ुशकिस्मती सां मुसलमान आहियूं ऐं असां वटि 4 शादियूं करणु कंहिं बि मर्द जे लाइ सुन्नत आहे। उन हिक खां वधीक शादियुनि खे कानून जी नज़र में कहिड़ी रिआयत आहे ऐं छा कानून उन जे मुतालिक़ चवे थो, अॼु आउं तव्हांखे उन जे बारे में ॿुधाईंदुसि। हिकिड़ो कानून आहे मुस्लिम फैमिली लॉज ऑर्डिनेंस 1961। उन जी सेक्शन 6 में वाज़े थियल आहे पोलीगेमी। पोलीगेमी मतिलबु हिक खां वधीक शादियूं। जेकॾहिं को बि मुसलमान मर्द शादीशुदा जंहिंजी हिक या हिक खां वधीक शादियूं अॻु थियल हुजनि ऐं उन खां वधीक शादियुनि जी ख़्वाहिश रखंदड़ हुजे, त उन मर्द मुसलमान मर्द जे लाइ हिन कानून जे मुताबिक़, हिन कानून जे सेक्शन 6 जे मुताबिक़ आर्बिट्रेशन काउंसिल खां लिखत में इजाज़तनामो वठणु तमामु ज़रूरी आहे। हाणे अचूं था त आर्बिट्रेशन काउंसिल छा आहे। हिन ई कानून जे सेक्शन 2 डेफिनेशन वसफ़ुनि जे सब क्लास में आर्बिट्रेशन काउंसिल खे वज़ाहत सां ज़ाहिर कयो वियो आहे। आर्बिट्रेशन काउंसिल, हर हिक यूनियन काउंसिल में हिकु आर्बिट्रेशन काउंसिल हूंदी आहे जंहिंजो चेयरमैन यूनियन काउंसिल जो चेयरमैन हूंदो आहे। जेकॾहिं यूनियन काउंसिल जो चेयरमैन मुसलमान न आहे, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीउ कानून ख़ासि तौर ते मुसलमाननि जे लाइ आहे। जेकॾहिं यूनियन काउंसिल जो चेयरमैन, जेको आर्बिट्रेशन काउंसिल जो चेयरमैन हूंदो, उहो मुसलमान न हूंदो, त उन जे जॻह ते आर्बिट्रेशन काउंसिल में कंहिं बि ॿिए उहिदेदार खे चेयरमैन आर्बिट्रेशन काउंसिल मुक़ररु करे। को बि मर्द ख़्वाहिशमंद जॾहिं उन आर्बिट्रेशन काउंसिल खे लिखत में 2 या 3 शादीअ जी इजाज़त घुरंदो, त उहा आर्बिट्रेशन काउंसिल, उहा जेकॾहिं हिकु अॻी घरवारी आहे या 2 घर वारियूं आहिनि, त हिकिड़ी या 2 उन्हनि जो नुमाइंदो मुक़ररु थींदो जेको उन काउंसिल में वेहंदो। उन दरख़्वास्त ते नज़रसानी थींदी। उन में पहिरीं माई या ज़ाल या पहिरियों ज़ालूं उन्हनि खे जवाबु ॾियण जो हक़ु हूंदो। उन खां पोइ जेकॾहिं आर्बिट्रेशन काउंसिल खे इहा ॻाल्हि गवारा लॻंदी, त 2 या 3 या वाटेवर जेका बि शादी